जी दोस्तों, हाँ जीअं जीअं असांखे मैथमेटिक्स जा क्वेश्चन मिलंदा पिया वञनि उहे असां अवां सां शेयर कंदा पिया वञूं। हाणे पार्ट 1 ऑलरेडी असां अवां सां शेयर करे चुका आहियूं, जेका अॼु असांजी टेस्ट थी आहे 20 तारीख़ ते PhD। ठीकु आहे दोस्तों, हाणे ॿिया जेके असां वटि क्वेश्चन आया आहिनि उहे कीअं थींदा अचो त ॾिसूं। हाणे जेको असांजो पहिरियों नंबर आहे क्वेश्चन जेको असांखे मिलियो आहे, चए थो a + b × a - b इहो जेको आहे सो छा जे बराबरि थींदो। ठीकु आहे दोस्तों, a + b × a - b छा जे बराबरि थींदो। तो दोस्तों हाँ हे जो असो a + b × a - b छा बराबर थींदो। तो हाँ इतने ॾिसो ज़रब जी निशानी है दोस्तों। तो हाँ ज़रब कंदासीं ॿिन्ही खे, तो a + b × a - b। ठीक है दोस्तों, हाँ a के इन सां ज़रब कयां, a के a सां छा थींदो असांजो a² प्लस ज़रब प्लस इज इक्वल प्लस ab। ठीक है दोस्तों, हाँ a सां ज़रब करे छॾियुमि, हाँ छा सां ज़रब कंदुमि b सां। ठीक है दोस्तों, हाँ माइनस, ठीक है तो माइनस ज़रब प्लस इज इक्वल टू माइनस b × a छा थींदो असांजो ab माइनस ज़रब प्लस इज इक्वल टू माइनस b × b असां छा थींदो b²। तो a² हे ॿई ख़त्म थिया दोस्तों, छा थियो असांजो -b²। ठीक है दोस्तों, तो हाँ हिन जेको असांजो जवाब आहे असांजो छा आयो a² - b²। ठीक है दोस्तों, हाँ ॿियो छा आहे असांजो त वाट इज़ आर्क। ठीक है दोस्तों, हाँ आर्क छा आहे असांजो। ठीक है, हाँ दोस्तों आर्क जेको असांजो छा थींदो आहे सर्कल में थींदो आहे दोस्तों। हाँ हे छा आहे असांजो हिकिड़ो छा आहे सर्कल आहे। ठीक है दोस्तों, हाँ हे छा आहे असांजो हिकिड़ो सर्कल आहे दोस्तों। तो सर्कल थी वियो असांजो हिकिड़ो, माना हिकिड़ो असांजो सर्कल आहे। ठीक है दोस्तों, हाँ हे जेको असांजो सर्कल जो छा आहे असांजो दोस्तों छा आहे सरकमफ्रेंस। हे जेको टोटल आहे असांजो सर्कल जो छा आहे दोस्तों सरकमफ्रेंस आहे। माना हे टोटल जिथे मां पेन जेको आहे सो मतिलबु चिटी पियो कयां, हे छा आहे दोस्तों असांजो सॼो छा आहे सरकमफ्रेंस आहे। ठीक है दोस्तों, हाणे इन सरकमफ्रेंस जो असां को बि पार्ट खणूं, मिसाल तौर दोस्तों मां हितां खां हे साईं छा कयुमि सरकमफ्रेंस जो पार्ट कयुमि, माना सरकमफ्रेंस जो पार्ट असां छा कयूं खणूं। हाँ मिसाल तौर हितां खां वठी मां दोस्तों हे पार्ट खयुमि सरकमफ्रेंस जो, त हाणे हे छा थी वियो असांजो आर्क थी वियो। ठीक है दोस्तों, हाणे आर्क छा आहे असांजो पार्ट ऑफ सरकमफ्रेंस। ठीक आहे, माना पार्ट ऑफ सरकमफ्रेंस छा हूंदो असांजो सर्कल हूंदो आहे। ठीक आहे दोस्तों, हाँ उन खां पोइ छा आहे असांजो लोवेस्ट नेचुरल नंबर, माना असांजो जेको नेचुरल नंबर आहे उन में नंढे में नंढो असांजो कहिड़ो हूंदो आहे। ठीक आहे दोस्तों, हाणे जेके असांजा नेचुरल नंबर हूंदा आहिनि दोस्तों उहे थींदा आहिनि असांजा 1 खां शुरू थींदा आहिनि। ठीक आहे दोस्तों, 1 2 3 4 माना ये छा थींदा असांजा अॻिते हलिया वेंदा। ठीक आहे दोस्तों, हाणे असांजे ॾिसो नेचुरल नंबर शुरू किथां थियनि असांजा 1 खां शुरू थियनि था, त जेको लोवेस्ट नेचुरल नंबर आहे असांजो छा आहे दोस्तों असांजो उहो 1 आहे असांजो। ठीक आहे दोस्तों, त हाणे उन खां पोइ छा आहे असांजो मैक्सिमम नंबर इन ऑक्टल सिस्टम। ठीक आहे दोस्तों, हाणे ऑक्टल सिस्टम जेको दोस्तों आहे उन में लाज़मी असांजा घणा अंग हूंदा आहिनि असांजा 0 खां वठी छा था हूंदा आहिनि 7 ताईं हूंदा आहिनि। हाणे उहे जेके हूंदा आहिनि ॾिसो अचो त 0 1 2 3 4 5 6 ऐं 7। हाँ ऑक्टल नंबर में दोस्तों असांजा जेके नंबर हूंदा आहिनि हे हूंदा आहिनि 0 खां वठी घणनि ताईं हूंदा आहिनि असांजा 7 ताईं हूंदा आहिनि। ठीक आहे दोस्तों, त हाणे उन जेके असांजो ऑक्टल सिस्टम आहे उन में जेको असांजो मैक्सिमम नंबर आहे जेको असांजो हाईएस्ट नंबर आहे दोस्तों उहो छा हूंदो असांजो 7 आहे असांजो। ठीक आहे दोस्तों, त माना ऑक्टल सिस्टम में असांजो जेको मैक्सिमम नंबर आहे दोस्तों उहो छा आहे असांजो 7 आहे। त हाणे असांजो जेको 7 वारो जेको असांजो ऑप्शन आहे दोस्तों उहो छा आहे असांजो करेक्ट ऑप्शन आहे। ठीक आहे दोस्तों, हाणे उन खां पोइ आहे असांजो स्पेस ऑक्यूपाइड बाय एन ऑब्जेक्ट। ठीक आहे दोस्तों, माना को असांजो ऑब्जेक्ट आहे का असांजी छा आहे शइ आहे, हाणे उहा जेतिरी असांजी स्पेस ऑक्यूपाए करे, मिसाल तौरु मां चवां थो त हिकु असांजी 3D ऑब्जेक्ट आहे। ठीक आहे दोस्तों, हिते हे 3D थी वई असांजी। ठीक है दोस्तों, हाँ 3 डायमेंशन असांजी को ऑब्जेक्ट आहे। हाँ छा करे हीअ जेका असांजी स्पेस ऑक्यूपाए करे थी। ठीक है दोस्तों, त हाणे छा करे असांजी स्पेस जेका बि असांजी ऑक्यूपाए करे, छा ऑप्शन असांजो सवाल आहे त स्पेस ऑक्यूपाइड बाय एन ऑब्जेक्ट। त हाणे हीअ छा असांजी का बि 3D असांजी छा आहे असांजी दोस्तों ऑब्जेक्ट आहे। हाणे हीअ जेका बि असांजी स्पेस ऑक्यूपाए करे त उनखे असां छा चवंदा आहियूं वॉल्यूम चवंदा आहियूं। ठीक है दोस्तों, हाँ जो असो वॉल्यूम वारो जो असो ऑप्शन है वो असांजो करेक्ट ऑप्शन है। ठीक है दोस्तों।